खपर गारियोड़ियुनि सी वॾो विधुई वेर, खपर गारियोड़ियुनि सी वॾो विधुई वेर, नांग न विंदे निकिरी तो डर मथे पेर, ही तनी जो डेर जनी जूनागढ़ जलायो। सो बिल साथियों, मेहरान टीवी जी हफ़्तेवार रिहाण शाह जा 15 पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी, जे लतीफ़ी लात। लतीफ़ साईं जे 15 पेचरनि जे हवाले सां घणा ई ॾिस, घणा रुख भेटियासीं, घणा किरदार हुआ के माॻ हुया। उहे किरदार जिन घणो कुझु हिक ॿिए खे ॾिनो, घणो कुझु सिखियो, पिरायो हिक ॿिए खां, ऐं उहे ई किरदार, उन्हनि जी किरत, उन्हनि जा गुण, उन्हनि जा अवगुण ऐं उन्हनि जो साज़, ख़ासि तौर ते साईं जेको सो रामकली ॻायो, संदड़ियान सिंगड़ी ॻाल्हि गुजड़ी मूं मारींदी कॾहिं 14 सिटरुनि ते इहा वाई आहे। त उहा जेका संदड़ियान सिंगड़ी ॻाल्हि गुजड़ी, सिंगी वॼाइण वारा जेके फ़क़ीर हुया ऐं के मुरली वॼाइण वारा हुया, के यकतारे वॼाइण वारा फ़क़ीर हुया, उन्हनि फ़क़ीरनि मां हिकु टोलो उहो आहे जिन खे असां जोगी सॾूं था। ऐं अॼोको असांजो 15 पेचरा प्रोग्राम साईं जे उन्हनि किरदारनि जे हवाले सां, साईं जे पंधनि जे हवाले सां जिन सां मुलाक़ातूं थियूं, ऐं उहे जोगी जेके लतीफ़ साईं जे हीअं में हली विया ऐं उन्हनि खां कॾहिं बि पाण खे जुदा न सम्झई। ऐं ईअं ई जीअं ॻाल्हि थींदी आहे त जोगियुनि जो लतीफ़ साईं वटि केॾो मान हुयो जो हिकिड़े दफ़े हबीब साईं ऐं लतीफ़ साईं पंहिंजे घर जे ॿाहिरां बीठा त जोगियुनि जी सामियुनि जी हिकिड़ी टोली गुज़री पए त हबीब साईं जीअं त वहदतुल वजूदी तसव्वुफ़ जो जेको सो ॼाणू हुयो, हबीब साईं उन्हनि खे ॾिसंदे चयो त कूड़ा सामिन पंध होत आहे हर हंधि हिनी ॾिठो ही ॻोल्हिनि हंगलाज में। त लतीफ़ साईं वटि जोगियुनि जो मान, हुन सां उथंदे वेहंदे रिहाणियूं कंदे, हुन जी किरतकार, हुन जी पूॼा पाठ खां एतिरा वाक़ुफ़ु हुया जो लतीफ़ साईं वियो वराणियो त बाबा न, सचा सामिन पंध होत आहे हर हंधि हिनी ॾिठो हंगलाज में। त जिन खे जिथां पाण पसाए उतां उनखे लिया पाइण आईंदा आहिनि। बहरहाल सामियुनि सां, जोगियुनि सां, सन्यासियुनि सां साईं जो तमामु वेझो वास्तो रहियो आहे। ऐं ख़ासि तौर ते जोगी जे हवाले सां जीअं हिकिड़ो साईं जो बेत आराम कलमी, जोगी तुंहिंजी जोग में ॻाल्हि घुरिजे गच, जोगी तुंहिंजी जोग में ॻाल्हि घुरिजे गच, वढियो चीरियो चिचरियो पर में उभो पच, सोई ॿारज मच जीअं आतिशां आब थिए। त जोगी साईं वटि हिकिड़ो आइडियल किरदारु आहे। जोगी, आशिक़ ऐं सूफ़ी, इहे 3 तमसीलूं जेके आहिनि साईं वटि हक़ जूं तमसीलूं हुन, जाखोड़ी तमसीलूं हुन, सच जूं तमसीलूं हुन, सच जी तरफ़दारी जूं तमसीलूं आहिनि। त जोगी जेको बेद मूं पढ़ियो त वढियो चीरियो चिचरियो पर में उभो पच, सोई ॿारज मच जीअं आतिशां आब थिए, जो बाहि बि पाणी थी वञे। इहो ई कमु आशिक़नि जो हूंदो आहे जो हर क़िस्म जी क़ुर्बानी, हर क़िस्म जी तकलीफ़, हर क़िस्म जे मुश्किलात खे मुंहुं ॾींदा आहिनि। ऐं इहे लतीफ़ साईं जो ज़ाती अक्स इन जोगी सूफ़ी जी मार्फत जेको असांखे आशिक़नि जी मार्फत रिसाले में मिले थो, त साईं जी ज़ाती झलक जेका आहे रिसाले जे हिन किरदारनि में आहे। तंहिं करे लतीफ़ साईं खे भेटाई घोट बि सॾियो वेंदो आहे। ऐं इहो सिर्फ़ु अक़ीदत जे हवाले सां नालो न आहे, पर घोट इन करे सॾियो वेंदो आहे जो पूरे रिसाले जे किरदारनि में, फ़िक्र में साईं जी पंहिंजी शख़्सियत जेका आहे उहा उन में झलकंदी आहे, नज़र ईंदी आहे। त हीअ जोगियुनि जा बि केतिरा ई क़िस्म आहिनि। सिंध जी तारीख़ खे ॾिसंदासीं त हर मज़हब सिंध सां फ़ातिहाना रवैयो रखियो आहे। ऐं वक़्तु गुज़रण सां हर मज़हब में जेके पोइ मुख़्तलिफ़ ग्रोह, टोला या फ़िरका या पंहिंजे मुर्शिद जे हवाले सां, पंहिंजे गुरू जे हवाले सां, पंहिंजे सूहे अॻवान जे हवाले सां उन जी इबादत ऐं पूॼा पाठ जा तरीक़ा जेके से बदिलजी विया। पोइ उहा उन्हनि जी उहा सुञाणप थी वई, जीअं जीन मत मां बभूतिया ऐं नांगा थिया, ईअं ई जोगियुनि में वरी के कन फाड़, कन चीर, कन कट, कन जे चीर आहिनि। ऐं नानी ते वञण वारा, हंगलाज ते उहे गिरनार वञण वारा जोगी या गिरनार सां तालुक़ु रखण वारा या उन पंहिंजे तरीक़ेकार सां तालुक़ु रखण वारा उहे गिरनारी जोगी सॾिजण लॻा। सिंध में जोगी तमामु क़दीम ज़ात आहे ऐं इन में ॿई धुरियूं अची थियूं वञनि, हिंदू बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि। ऐं पंहिंजी उहो वाहिद क़ौम आहे जेका मुंहिंजे दड़े खां वठी पंहिंजी उहा तहज़ीब, पंहिंजी रहणी कहणी, पंहिंजी किरतकार, पंहिंजो उहो लहजो ॿोली जो ऐं पंहिंजो लिबास, मजमूई तौर ते पंहिंजो हिन जी सुञाणप जेका आहे जोगियुनि जी, उहा साण खयूं था अचनि। ऐं उन हवाले सां अॼु बि साईं जा 15 पेचरा जे हवाले सां
इन जोगियुनि जे सथ सां आहियूं, साईं जे उन्हनि किरदारनि सां। जेको पहिरियों वॾो सफ़र बि साईं जेको सो जोगियुनि सां कयो हो, जेको मदन फ़क़ीर सां गॾु, त इहो ई जोगियुनि जो आवाज़ु साईं जे कन ते पियो ऐं बिना ॿुधाइण जे, बिना मोकिलाइण जे पहिरियां 4 साल जेको जोगियुनि सां साईं सफ़र कयो हो, त उहे बि जोगी हुआ जेको साईं खे पहिरियों दफ़ो पंध ते वठी विया। त अॼु उन सथ सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जोगियुनि खां लतीफ़ साईं जी जेका सा रिहाण, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सुबिल साथियो, असां हिते हिकिड़ी नंढी साई वठंदासीं ऐं हीअं ई जोगियुनि जे सथ सां गॾु वरी तव्हां सां वीचार वंडींदासीं साई खां पोइ। जीअं लतीफ़ इलाही। सन्हा भाइम सप विया जे वासिंगनि जा, सन्हा भाइम सप विया जे वासिंगनि जा, जनी जी झड़प आसमाननि खे अधु करे। सुबिल साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। जीअं साई ते वञण खां पहिरीं मूं चयो त असां साईं जे उन्हनि किरदारनि जेके साईं जा रिसाले में हिकु अलामत तौरु मौजूदु आहिनि ऐं उनजो मान मर्तबो साईं वटि छा आहे। पहिरियों वॾो सफ़र बि साईं उन्हनि सां गॾु कयो जोगियुनि सां, त उन्हनि जे सथ में वेठा आहियूं। त हींअर साई खां पोइ असां हुननि खां लतीफ़ साईं जा सुर ते यानी मुरली ते ॿोल ॿुधंदासीं। त हलूं था फ़क़ीरनि ॾे। जी फ़क़ीर, तव्हांजो नालो छा आहे? नालो मिठू आहे। मिठू आहे। कहिड़ो कमकार कंदा आहियो? कमकार इहो न बलाइनि जो माना। अच्छा, साज़ बि वॼायो मुरली? साईं साज़ वॼाईंदा आहियूं साईं। पोइ असांखे ॿुधाईंदव अॼु कुझु? बिल्कुलु ॿुधाईंदासीं। छा ॿुधाईंदव? लतीफ़ साईं जी भाई कहिड़े सुर मां? जहिड़े सुर में चवंदा ॿुधाईंदा। सुर कोयारी, ससी कोयारी। बिस्मिल्लाह जी।
सो मेरे साथियों, ही लतीफ़ साईं जो सुर कोयारी ससी, उन में फ़क़ीरनि पंहिंजे मुरली ते वाई ॿुधाई। ऐं जॾहिं हिननि जोगियुनि जी ॻाल्हि कयूं था त सिंध जी तारीख़, सिंध जो समाज ऐं ख़ासि तौर ते जेके सुर खाहोड़ी, रामकली या पूरब आहिनि, उन्हनि में जेको ज़िक्र मिले थो असांखे सचनि इंसाननि जो, उन मां हिकु ही बि आहिनि। ऐं हीअ सिंध जो हिसो आहिनि, सिंधी समाज जो हिसो आहिनि, सिंधी क़ौम जो हिसो आहिनि, सिंधी कल्चर जो, सकाफ़त जो हिसो आहिनि। ऐं हिननि माण्हुनि जो तारीख़ में, सिंधी समाज जी अॾावत में, सिंधी समाज जी सकाफ़ती ओसर में, ऐं हींअर वक़्ती हालतुनि सां जॾहिं उहे पुराणा क़दुर बदिलजी विया आहिनि, उहे पुराणियूं रीतूं रस्मूं उसूल बदिलजी विया आहिनि, त उहे माण्हू जेके मख़सूस पंहिंजे जमायत, पंहिंजी किर्त, पंहिंजी कार जे हवाले सां सुञाता वेंदा हुआ, त उहे मजबूर ऐं बेक़दरी जो शिकार थी करे त अॼु पंहिंजे किर्त खां हटी करे बि कुझु कमकार करणु लॻा आहिनि। ऐं उन हवाले सां हिननि जोगियुनि जे हिन माहौल में जॾहिं असां हिन जे मौजूदा भिड़शा खां ॾखण तरफ़ जॾहिं इहे ॻोठड़ो आहे जिथे वेठा आहियूं, त घटि में घटि हिते 100 खनि घर असांखे नज़र अचनि था। पर हींअर जोगियुनि जो उहो जेको तसवर असांखे तारीख़ में मिले थो या रिसाले में असांखे मिले थो, राणी कहाणी जो लिबास जो, उहो हिननि जे नंगनि में, औरतुनि ॿारनि में त आहे, पर ज़्यादातर मर्दनि में उहा शइ नज़र नथी अचे, छो जो अॼुकल्ह उहे पंहिंजी किर्त खे बेक़दरी जे करे पासीरो रखी ऐं कुझु समाज जे हवाले सां पोरियो बि करणु लॻा आहिनि। ऐं के घर जेके हिते मूंखे डिंगर पयल नज़र था अचनि, जॾहिं पुछण ते मालूम थियो त उहे हितां चूंडे ते वियल आहिनि। त हीअ हाणे माण्हू जॾहिं हिन जे किर्त जी, ॾात जी हक़ीक़ी माना में जेका सा मञता नथी मिले हिननि खे, ऐं हिन जे गुज़र सफ़र जो ज़रियो बि सिर्फ़ु इहो हूंदो आहे नांग बलाऊं पकड़णु, उहो माण्हुनि खे ॾेखारणु, ऐं वरी ढारो, उन खां पोइ इहो मुरल जो साज़, उहे सभु शयूं जेके हिन जूं समाजी हवाले सां उहो पंहिंजो क़दुरु, पंहिंजी अहमियत विञाए वेठियूं आहिनि। त हीअ मुख़्तलिफ़ पोरियनि जे हवाले सां बि हाणे पंहिंजे पेट गुज़र लाइ लाड़ो कयो अथनि। बहरहाल, त इन हवाले सां इहा हिकिड़ी असांजी बेहिसी आहे समाजी हवाले सां, या पंहिंजी सकाफ़त सां लातालुकी आहे हिकिड़ी, जो असां पंहिंजे एॾे तारीख़ी सकाफ़ती ओञाण जंहिंखे लतीफ़ साईं बि रिसाले में ॻायो हुजे, ऐं उन खे असां ईअं जेको सो विसारे छॾियऊं, ऐं उहो मजबूर थी पेट गुज़र लाइ पंहिंजी तारीख़ी सुञाणप तां हथु खणी ऐं पोरियो कनि, या ॿनी ॿारे जो कमुकार कनि, या जेके थिए रेड़ा हलाइनि, गॾा गाॾो हलाइनि। त इहा जेका असां हिकिड़ो सवाल या निशान आहे त हिन तहज़ीब खे, हिननि माण्हुनि खे, हिन जी किर्त खे, कार खे इन ग़रीबी हाल में ईअं सहारो ॾिजे, ईअं क़दुरु कजे, जो हीअ पंहिंजी उहा सुञाणप सकाफ़ती जेका उहा बि क़ाइमु रखी सघनि। सकाफ़ती ओसर में हिन जो जेको किरदारु आहे उहो बि जेको सो आईंदे लाइ बि क़ाइमु रहे, त इहो असांजी हिकिड़ी ज़िमेवारी थिए थी। त इन हवाले सां बि साईं जो हिकिड़ो बेत आहे त जोगेड़ा जहान में नूरी ई नारी, जोगेड़ा जहान में नूरी ई नारी, ॿरी जिन ॿारी ऐं न जीअंदी उनरी, ऐं ॿरी जिन ॿारी। साईं थो चए ॿई जोगी नारी हुजनि या नूरी हुजनि, पर साईं जे कम जा न आहिनि। साईं जे कम जा उहे आहिनि ॿरी जिन ॿारी ऐं न जीअंदी उनरी, जिन पाण ॿरी, पाण खे तकलीफ़ूं ॾेई, पाण खे जेको सख़्तियूं ॾेई, पाण ॾुख ॾिसी, पाण पघर जो पोरियो करे ॿियनि जे लाइ सुखु कयो, ॿियनि लाइ ख़ुशियूं कयूं, उन्हनि माण्हुनि खां सवाइ साईं चए थो मुंहिंजो जीअणु नथो थिए। त ही उहे माण्हू आहिनि जेके आजपे जे हवाले सां, आसूदगी जे हवाले सां, सकाफ़ती ओसर जे हवाले सां हिननि जो किरदारु हुयो। अॼु बि ही पंहिंजी किर्त खे जहिड़े तहिड़े अभरे सभरे हाल में खयूं पिया अचनि। उहा सुञाणप सिंधी समाज हिकु तबिके जी उहा हिननि खे नुमाइंदगी जेका आहे उहा थिए थी पई। हिननि में तमामु वॾा नाला, इक़बाल जोगी जहिड़ा, मिस्री जोगी जहिड़ा नाला, तमामु वॾा नाला आहिनि, कदावर नाला आहिनि, जेके हिंद सिंध ऐं पूरी दुनिया में जेको सो हिन फ़न खे ऐं लतीफ़ साईं जे इन जोग जे साथी ऐं जोगिन हुअण जे नाते उन खे बि जेको सो दुनिया जे लेवल ते, आलमी लेवल ते मञता ॾियारी आहे। त हाणे असां हिन सूरत हाल में जॾहिं ॾिसूं था त हिननि खे न सिहत जूं सहूलियतूं आहिनि, न पाणी जी सहूलियत आहे, न तालीम जी सहूलियत आहे, न हिननि खे जो रोड रस्ते जी सहूलियत आहे। रहणी कहाणी जॾहिं असां शुरू में आयासीं त महसूसु कयोसीं त हिकु 2-3 घरड़ा आहिनि पर वणनि जे झुगिटे में, पर जॾहिं अंदरि आयासीं त 100 घरनि जो असांखे ॾस पवे थो। 100 घर त हेॾी वॾी आबादी ऐं हुनजे आसपास में कंहिं बि
सहूलियत जो समाजी सहूलियत जो बंदोबस्त न हुजे त इहो असांजे सिंधी समाज जो मजमूई तौर ते जेको इंतिशार आहे, जेका बदहाली आहे, जेका पोइते पवण वारी सूरत हाल आहे, ॾींहों ॾींहुं पोइते पवंदा था वञूं त उन में जिथे ॿिया तबक़ा मुतासिर थिया आहिनि उते ही जोगियुनि जो तबिको भी बुरी तरह जेको सो मुतासिर थींदो नज़र अचे थो। ऐं समाजी पस मंज़र जेको लतीफ़ साईं जो समाज हुयो, जेको लतीफ़ साईं जी समाजी सूरत हाल रिसाले में ॾिनी आहे, उन जो हिकु झलक, हिकु ओलड़ो, हिकु परतवो ही जोगी फ़क़ीर बि आहिनि जिन जी बि असांखे सहायता करणु घुरिजे। त सुबिल साथियो, असां हींअर हिकिड़ी साई वठंदासीं, साई खां पोइ वरी तव्हां सां कंहिं ॿी कुंड पासे ते तव्हां सां वधीक वीचार वेंदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾींदा। जिए लतीफ़, जिए लतीफ़िलात। कसम तोखे कोनू बाजी नाराज न सारे तन जूं सूरतूं लड़े लुढ़क पिया, सारे तन जूं सूरतूं लड़ी लुढ़क पिया, दलील आए कया केदा कुंद पहाड़ जा अंदर रला रलियूं ॿाहिरि पटोला, अंदर रला रलियूं ॿाहिरि पटोला, ई पर कापड़ी गॾह जा गोला, अंदर पटोला ॿाहिरि रला रलियूं ई पर कापड़ी अलाह जा गोला। सुबिल साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लतीफ़ साईं जा पंध पेचरा तहक़ीक़ी तारीख़ी ऐं फ़िक्री रिहाण, उन सां गॾु सलीम भुट्टो लतीफ़ी। जीअं जोगियुनि जी ॻाल्हि पिए थी त लतीफ़ साईं जे किरदारनि में रिसाले में जोगियुनि जा ही ॿ बेच जेके मूं बेत पढ़िया त उहे जोगी जिन जो अंदरि जेको ॻरियो पियो आहे ऐं ॿाहिरि जेके से ख़ूबसूरत पटोला नज़र था अचनि, पट वांगुरु सुहिणा नज़र था अचनि, इन क़िस्म जा जोगी जेके आहिनि उहे गॾह जा गोला आहिनि, उहे अलाह वारा न आहिनि। पर उहे जोगी जेके ॿाहिरि रला रलियूं आहिनि, हुनजो ॿाहिरि उजड़ियल आहे, सादो आहे, लीड़ूं थियल आहे, पर अंदरि हुनजो पट जहिड़ो सुहिणो आहे। त अहिड़ा जोगी जेके आहिनि, अहिड़ा कापड़ी जेके आहिनि, उहे हक़ीक़ी माने में अलाह जा आशिक़, अलाह जा गोला, अलाह जा ग़ुलाम आहिनि, अलाह जा फर्मा बरदार आहिनि। त लतीफ़ साईं जॾहिं पंहिंजे रिसाले में मुख़्तलिफ़ मज़हबनि खे, मुख़्तलिफ़ मज़हब जे अंदरि फ़िरक़नि खे ऐं उहे मुख़्तलिफ़ सुञाणप रखंदड़ जेके टोला या गिरोह आहिनि या जमायतूं आहिनि, जॾहिं उन्हनि खे साईं ॻाए थो त साईं वटि हिकिड़ो तमामु आलमी अमुन जो हिकिड़ो तसवुरु आहे, हिकु सिहतमंद समाज जो तसवुरु आहे, हिकु सिहतमंद क़ौम जो तसवुरु आहे जेका हर क़िस्म जे मतभेद खां मथां ई हुजे, हर क़िस्म जे फ़िरक़े वारियत ऐं इंतिहा पसंदी खां मथे हुजे। ऐं इहो ई सबबु आहे जो साईं क़ौमुनि जी सुञाणप, ॿोली ऐं सक़ाफ़त जे बुनियाद ते रखी आहे। त ईअं ई जोगियुनि जा उहे जेके से फ़क़ीरनि जा सन्यासी, कापड़ी, इहे इन जा जेके मुख़्तलिफ़ गिरोह, मुख़्तलिफ़ टोला हुआ, उन्हनि में जेका हिकिड़ी यकजहती असांखे नज़र अचे थी उहा इहा आहे त उहे खाहोड़ी, उहे जोगी क़िस्म जा माण्हू जेके सदाईं सफ़र में आहिनि ऐं हुननि खे अॻे सफ़र जी ॻणती हूंदी आहे ऐं अंदरि में हू पंहिंजे उन वहदानियत वारे फ़िक्र सां ॻंढियल हूंदा आहिनि, पोइ ज़ाहिरी सुञाणपूं हुन जूं मुख़्तलिफ़ आहिनि। त लतीफ़ साईं जॾहिं इहो फ़िक्र ॾिए थो सिंधी समाज जी, तॾो की तारीख़ जो ऐं संदसि दौर खां अॻु
इहे जेके बि गिरोह या टोला हुया उन्हनि खे जॾहिं ॻाए थो त हू इन हमाहंगी जी नियत सां पेश करे थो त मुआशिरे में समाज में मुल्क ऐं क़ौम जे हवाले सां आलमी हवाले सां अमुन ऐं मुहबत क़ाइमु रहे ऐं इहे सुञाणपूं जेके से आर्ज़ी आहिनि इहे सुञाणपूं जेके से माण्हू जे वक़्ती हवाले सां निस्बतूं आहिनि न त हू हिकु इंसान जे रूप में उहो आलमी अमुन जेको आहे उन जे हुसूल लाइ साईं इहा जेका हमाहंगी पैदा करे थो मुख़्तलिफ़ टोलनि में मुख़्तलिफ़ गिरोहनि में मुख़्तलिफ़ जमायतनि में उहा लिकल जेका यूनिटी आहे लिकल जेका उन में हिकु जहिड़ाई आहे उहा इहा आहे वहदानियत वारी इंसानियत वारी ऐं माण्हपे वारी ऐं हिकु अहिड़े समाज जी अॾावट आहे जेको अॻु असां वटि समाज तारीख़ खां सदियुनि खां मौजूदु आहे सहपारो माण्हपे वारो ऐं लतीफ़ साईं इन्हनि किरदारनि जी मार्फत ऐं इन फ़िक्र जी मार्फत इन फ़क़ीरनि जे पस मंज़र में जेका असांखे नियापो ॾिए थो सनीहो ॾिए थो उहो उन हमाहंगी जो ॾिए थो त असां सिहतमंद समाज जी अॾावट कयूं ऐं सिहतमंद समाज तॾहिं जुड़ी सघे थो जॾहिं समाज जे हर तबिके खे हर पोरियत खे हर फ़र्द खे जेको सो उन खे जीअण जो हक़ु ऐं इहो सवलो सिधो जेको फ़लसफ़ो साईं वटि पियो आहे जियो ऐं जीअण जो ऐं जॾहिं इंसानु पाण जीअणु चाहे थो ऐं ॿिए लाइ बि जीअण जो सबबु बणिजे थो या हुन जे जीअण में रुकावट नथो बणिजे त पोइ इहो समाज उहो सहप वारो समाज आहे ऐं इहो सिंधी समाज जो ख़मीर आहे ऐं इहो फ़िक्र लतीफ़ जो बुनियादी नुक़्तो आहे जंहिं ते लतीफ़ साईं एॾी वॾी किरदारनि जी जेका सा घणाई पेश करे समाज जे मुख़्तलिफ़ रुखनि खां उन जी जेको सो मुतालो करे उन्हनि मां चङायूं चूंडे जेको असांखे ॾिए थो त असां उन समाज खे ठाहियूं ऐं समाज मां उहो इंतिशार उहो बुख ॾुख तकलीफ़ूं ईज़ाऊं जेके आहिनि अन्याय जेके आहिनि जेके ॾाढायूं ऐं नाइंसाफ़ियूं आहिनि उन खे जेको सो असां ख़तमु करे सघूं पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त तारीख़ी तौर ते एॾो असांजो ज़रखेज़ ख़ज़ानो मिले थो सकाफ़त जो ऐं फ़िक्र लतीफ़ जंहिंजो अधु रिसालो जेको सो इन्हनि पोरियतनि ते ऐं अहिड़े क़िस्म जे किरदारनि ते मुश्तमिल आहे ऐं तंहिंजे बावजूदु न असां फ़िक्र लतीफ़ खे सम्झी सघियासीं न अहिड़नि किरदारनि जे उन किरतकार खे ऐं उन्हनि जे उन किरदार खे जेको असांजी सकाफ़ती ओसर में अमल दख़ल रहियो आहे उन खे बि संभाले न सघिया आहियूं त तारीख़ी तौर ते ऐं फ़िक्र लतीफ़ जे हवाले सां सिंधी समाज हिकिड़ो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे किरतकार धंधनि पेशनि पोरियतनि जो हिकिड़ो रंगीन गुलदस्तो आहे लतीफ़ साईं जो रिसालो ऐं हुन जा पंध पेचरा हुन में जेके किरदार आहिनि जेके माग मकान आहिनि हुन में जेके तारीख़ी ओञाण आहिनि हुन में जेके जाग्राफ़ी जा ओञाण मिलनि था असांखे उन्हनि जी रंगीनी उन्हनि जी घणाई इहा मजमूई तौर ते सिंधी समाज जो हिकिड़ो अक्स आहे ऐं उन अक्स खे मुख़्तलिफ़ रंग आहिनि पंहिंजा पंहिंजा जलवा पंहिंजा पंहिंजा अक्स थियनि था ऐं उन जी पंहिंजी रौनक आहे पंहिंजी हुस्नाकी आहे उन जो पंहिंजो जेको सो हिकिड़ो नज़ारो थिए थो उन जे पोयां हिकिड़ी तारीख़ आहे हिकिड़ी सकाफ़त आहे ऐं उन ॻाल्हि खे असांखे मञणु घुरिजे हींअर सम्झणु घुरिजे महसूसु करणु घुरिजे तंहिं करे हुननि खे हक़ु ॾियणो आहे हक़दार सम्झणो आहे बराबरि जी हैसियत हुननि खे ॾियणी आहे ऐं बराबरि जे हवाले सां हुननि खे हर ॻाल्हि में ॿांह ॿेली रखिणो आहे पाण सां सलाड़े अॻिते हलणो आहे त सिंधी सकाफ़त जो उहो हिसो जेको इन्हनि जोगियुनि सामियुनि जे किरदारनि ते मुश्तमिल आहे उन्हनि जी तहज़ीब ते तमदुन ते किरदार ते मुश्तमिल आहे जेको सदियुनि खां पाण सां गॾु उहो सकाफ़ती वरसो खयूं था अचनि त उन खे पाण असां पंहिंजे क़ौमी धारा खां न कटियूं ऐं हुननि जी अॾावत जेका आहे समाजी ओसर में सकाफ़ती ओसर में उन खे बि मान मिलणु घुरिजे सुबिल साथियो अॼु असां लतीफ़ साईं जे उन्हनि मख़सूस किरदारनि जोगियुनि सां जेका रिहाण कई हुन जी किरतकार जे हवाले सां हुन जे साज़ आवाज़ जे हवाले सां तारीख़ जे हवाले सां उन जो सकाफ़त जे हवाले सां ओञाण जेके हिन ओसर में जेको किरदारु आहे हुन जो समाज जे हिकु मख़सूस गिरोह जी हैसियत में जेको हुननि जी हिकिड़ो रंगीन गुलदस्ते जो हिसो आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कईसीं त अॼु असांजे रिहाण शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼाणी खे पहुचे थो सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा वरी ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए रुख में नए ॾिस में वधीक तव्हां सां वीचार वंडींदासीं ऐं लतीफ़ सां जे पंध पेचरनि जो वरी ईअं ई जेको सो पहिरों खणंदासीं तेसिताईं सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा जिए लतीफ़ जिए लतीफ़िलात